घोसपुर में गुज़रियल ॾींहुं ॾोहारियनि पारां पुलिस मोबाइल मथां फायरिंग में हिकु एहलकार शहीद ऐं 3 एहलकारनि खे ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकारी फरियाद ते जागीराणी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे ॾोहारियनि जीअं जागीराणी इलियास जागण करीम टक्कर सब्ज़ोई दीदार लालू मोहम्मद सचिल ऐं ॿियनि इनामी याफ़्ता धाड़ियलनि समेत 16 जवाबदारनि ऐं 5 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ घोसपुर थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। शहीद पुलिस एहलकार ऐं ज़ख़्मी एहलकारनि जे वाक़े में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ हिकु ॾींहुं गुज़रण बावजूद को बि जोॻो क़दम नाहे खयो वियो। वाज़े रहे त घोसपुर वेझो ॻोठ दड़ी सुंदराणी भरिसां इंडस हाईवे ते पुलिस मोबाइल मथां ॾोहारियनि हमलो कंदे फायरिंग कई हुई। 6 सबब ख़ैरपुर वासी पुलिस एहलकार सज्जाद ख़ासकेली शहीद थी वियो हो ऐं 3 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया हुआ। पुलिस मोबाइल ते हमले जो जागीराणी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे 16 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो, पर वाक़े में मुलवस जवाबदार खे गिरफ़्तार करण में पुलिस मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे।